सामू गाल ना आणे सघिया बस बिन फर्दन जा ज़हन जो सो वाश करे हाणे उन्हनि खे मोकिले अथनि ठीकु आहे तई वञो ऐं हीअ बयान ॾेई अचो ॻाल्हि ख़तमु सही ॻाल्हि भला वारसनि खां पुछो त तव्हां साथ ॾींदड़ जेके ॿारनि खे छॾियो शहरी जेके आहिनि शहरी एक्शन कमेटी थियो या कॉन्फ्रेंस पार्टियूं थियूं या मज़हबी अॻुवान थिया जेके तव्हांजे कुल्हे में कुल्हो मिलाए करे बीठा आहिनि तव्हां उन्हनि सां मशवरो कयो तव्हां उन्हनि सां सलाह मशवरो कयो आहे उन्हनि सां का मीटिंग कई अथव त बाबा हाणे लाइ अमल चाल जोड़िजे तव्हां ॿ फर्द वञो था पंहिंजे रीति ॻाल्हि तव्हांजो ज़हन वाश थो थिए तव्हां अची हिकदमि मीडिया जे साम्हूं ॻाल्हियूं उछलियो था ऐं मीडिया वारा बि सवाल नथा कनि मीडिया वारा बि सवाल नथा कनि उन खां नथा पुछनि बाबा जेके तव्हां सां गॾु बीठा हुआ सभिनी जो रायो इहो आहे या तव्हां पंहिंजे रीति ॻाल्हि पिया कयो बाक़ी ॿियनि ॻाल्हियुनि ते मीडिया उकड़ियूं मुकड़ियूं करे अलाए किथां खां किथां सवाल पैदा कंदा हेॾो सारो सवाल जेको पियल आहे उहो नथा दोहराइनि धरणे जी कमज़ोर करण जे लाइ जे सवेर मूं मिसाल ॾिनो त गाॾी बाबा बीठल आहे गाॾी असीं कोन था काए वञूं बसि असां हुनजा रुॻो टायर था कढूं बाबा जॾहिं टायर निकिरी आहे त गाॾी कहिड़े कम जी आहे उहा गाॾी त चुरंदी ई कान जॾहिं पंहिंजी रफ़्तार हींअर तेज़ आहे तेज़ रफ़्तार वारे गाॾी खे ब्रेक ॾियारे करे उनजा टायर पिया कढनि मैत जेको दफ़नाइनि पिया उनजा टायर पिया धरणे जा कढनि इन मैतनि दफ़नाइण खां पोइ हर को छिरड़ विरड़ थी वेंदो बाक़ी जेके बचार जेकर वेठल हूंदा उन्हनि खे पुलिस पादराणी टोड़ाए छॾींदो केतिरा माण्हू आहिनि सॼो शहर बंदि लॻो पेपर सॼो ज़िलो आहे कोर्टनि में वकीलनि जो कोसो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे बाइकाट करे छॾियो वकालतुनि खां ॿिए पासे खोड़ सारा माण्हू जेके उहे सरापा एहतजाज आहिनि सिर्फ़ु ॿ फर्द हिकिड़ा आया ॾिसो धणी ॾिसो धणी उहो न आहे इहा असांजी बि नंढड़ी सोच आहे जेकॾहिं असां इहो सोचियूं त जंहिंजो भाउ आहे जंहिंजो पीउ आहे उहो धणी आहे असल में मुर्शिद आया न ही मुर्शिदनि जो गढ़ आहे यार मुर्शिद जेकर 4 ॾींहं लाश रखियो वेठो न्याणियूं ज़ख़्मी हालत में उहे बि जेकॾहिं सरापा एहतजाज ऐं मुर्शिद असांजा FIR नथा कराए सघनि त पोइ हुननि जी ताक़त कहिड़ी रही बाक़ी करामतूं कहिड़ियूं आहिनि अचनि था चवनि था 3 कलाक पोइ नेशनल हाईवे ते या कुझु बि लाइ अमल जोड़ींदासूं मुतमिन कयो था वञनि वरी पंहिंजे मुंहं असांजा ज़हन फ्रेश कयो ॿ छोकिरा हिकिड़ा सादड़ा आहिनि उन्हनि खां बयान ॾियारे ऐं इन शइ खे ख़तमु कयो था वञनि त इन मां अॼु साबित थियो धरणो भले ख़तमु थी वञे पर इन शइ मां अॼु साबित थियो त मुर्शिद वॾेरा ऐं सियासतदान ही ऑफिसर सभु हिकु आहिनि जॾहिं ऑफिसर फासंदो त वॾेरो हुनखे छॾाईंदो वॾेरो न छॾाए सघियो त हुनजी को इदारे वारो माण्हू छॾाईंदो उहो नथो छॾाए सघे त आख़िरी मुर्शिदी कार्ड बि इस्तेमालु थींदो ऐं उहो मुर्शिद हुनजा पेर छॾाईंदो जेकॾहिं मुर्शिद असांजा ॿाह ॿेली न थिया तव्हां खां पुछां थो थिया ॿुधायो पियो वञे त मखदूम कंहिंजी अगरि दिल आज़ारी थिए त मां माज़रत चाहींदुसि पर ॻाल्हि हक़ जी आहे ॻाल्हि सच जी आहे मखदूमनि जा मुरीद आहिनि ऐं ही ख़ासि माण्हू आहिनि मखदूम जा मखदूम पीपी खे वोट करण जे लाइ पंहिंजे मुरीदनि खे थो चए त वोट फलाणे खे ॾियो मखदूम पीपी खे वोट कराया जेके बि तव्हां मुरीद आहियो उहे पीपला जेकॾहिं असांजे बचनि खे क़त्ल था कनि त उहे मखदूम एहतजाज में वेठो पोइ असांजो लाचार हुननि किथां आयो पोइ असांजो लाचार थोरो ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो पोइ असांजो लाचार हुननि खे आहे बाक़ी तव्हां सम्झी सघो था हींअर 2 फर्द जेकॾहिं अची करे बयान था ॾियनि त बाबा हाणे एहतजाज ख़तमु ये हज़ारे माण्हू हुननि जी हमदर्दी में बीठा आहिनि पंहिंजा कारोबार घर ॿार बच्चा हर शइ छॾे ऐं घणा तणा पंहिंजा बचड़ा बि वठी आया आहिनि कंहिंखां को बि मशवरो नथा वठनि कंहिंखां को बि सलाह सवाब न आहे ऐं अचानक अचनि था ऐं सहाफ़ी बि ख़ामोशी रीति हुननि खां उन तरीक़े ते जंहिं मौज़ू ते हू ॻाल्हाए पियो उन मौज़ू खे तरजीह ॾियण जे लाइ हुन सां सवाल कया पिया वञनि बकाया हुननि खां करो सच या ॻाल्हाइण या सवाल करणु उहो नथा कनि मुंहिंजो चवण इहो आहे अहले ऐलान खुलियल लफ़्ज़नि में साफ़ लफ़्ज़नि में त ज़मीन जेका आहे उन ज़मीन जे हेठां आहे गैस इहा ज़मीन खपे फ़ौज खे फ़ौज वठंदी कंहिंखां फरियाल खां इहा ज़मीन तलब कई अथई ज़मीन मूंखे ख़ाली कराए ॾे ठीकु आहे ज़मीन इहा ख़ाली कराए ॾे फरियाल जूणे जेके इस्तेमालु कयो कागज़ जूणे जे नाले ते पर आज़ादु कराए ॾींदी फ़ौज खे ठीकु आहे
हाणे उन जगह ते मक़ामी माण्हू जेके सदियुनि खां वेठल आहिनि उन्हनि खे उतां लॾाइजे कीअं, कढिजे कीअं, उन्हनि खे आज़ार में कीअं विझिजे, उन जो बहानो इहो माल जे भेल जो बहानो थियो। भला छा तव्हांखे हिकिड़ो मिंट उहो बहानो थियो। उन खां पोइ बहाने में हिननि ई बेदर्दी सां गोलियूं हणी नौजवाननि क़तल कया। पोइ हिन शहरनि सांगड़वासी आस पास वारनि होरनि मिली करे मज़हब पार्टियूं सभु छॾे पाण मुतहद थी करे धरणो जमाए वेही रहिया। जॾहिं धरणो जमाए वेही रहिया त कंहिं ऑफिसर जे पीउ में ताक़त नथो जो हिते अची कमिटमेंट करे, ठीकु आहे, कंहिं सियासी नुमाइंदे खे ताक़त न रही, पोइ हिते जे लाइ हुनजी का बि ताक़त न हली, पोइ हुननि वरी मुर्शिदी वारो कार्ड इस्तेमालु कयो। कल्ह मखदूम साहब आया, उन्हनि छा चयो? आख़िर उन्हनि जो मखदूम साहब चयो त मां तव्हां सां गॾु आहियां। ठीकु आहे, कोन्हे गॾु त कोन्हे तव्हां सां, ज़बानी बयान आहिनि बाबा, ज़बानी बयान ई आहिनि खाली। जे गॾु हुजे हा त हिननि खे लाश खणाए हली रोड ते वेहे हा, पर रोड ते मखदूम खे वेहण जी ज़रूरत ई न आहे। जेकॾहिं मखदूम पंहिंजे ते चढ़ी पवे त जूणे जे बचनि ते बि एफआईआर कराए थो सघे, पर हुननि खे हिक ॿिए जो लाचार आहे। तव्हांजो चवण जो मक़सदु आहे त हू अलाउद्दीन जूणे जे खे बचाइण जे लाइ आया, इन्हनि जे लाइ कमिटमेंट करण आया, तव्हां इन धरणे खे बचाइण जे लाइ आया, हमदर्दी हासिल करण जे लाइ, असांजे दिलनि में पंहिंजी जॻह पैदा करण जे लाइ आया। 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं लाश धप पिया कनि, पोइ था मुर्शिद पहुचनि। वॉन्टनि जे लाइ असांखे हुकुम था कनि, उहे इहे न्याणियूं वेठल आहिनि जेके कतार में बीह करे सॼो ॾींहुं उन बुख ते बचड़ा जेके हंज में खड़े करे ठप हाणे हिननि खे वोट था ॾियूं, उहे ई असांखे क़तल था कनि ऐं मुर्शिद सगुर असां वटि 3 ॾींहंनि खां पोइ था पहुचनि। हाणे तव्हांजो छा मुतालबो आहे, छा चवणु आहे? हींअर जेको प्रेस कॉन्फ्रेंस हिननि कयो 2 ॼणनि, उन्हनि चयो त अॼु असां लाश दफ़नाईंदासीं, त तव्हांजो छा चवणु आहे? लाश दफ़नाईंदो या न? मुंहिंजी जेका ज़ाती सोच, ठीकु आहे, मां उहो बयान थो कयां त हिते अचणु, मां पहिरें ॾींहुं आयुसि, मुंहिंजो पहिरियों बि लाइव पियो अथव, मां इन लाइव में बि इहा ॻाल्हि कई त असांखे एफआईआर जो हिकिड़ो मुतालबो आहे, गिरफ़्तारी जो हिकिड़ो मुतालबो आहे, ठीकु आहे, पर असांजो असुलु अचणु ऐं आवाज़ उथारणु ऐं गॾु बीहणु, उनजो मक़सदु सिर्फ़ु एफआईआर न आहे, उनजो मक़सदु सिर्फ़ु गिरफ़्तारी न आहे, उनजो मेन मक़सदु आहे त क़ौम सुजाॻ थिए, क़ौम खे इहा ख़बर पवे त ही माल जो भेल न, पर असुलनि जे हेठां जेके लिकियल वसीला जेके आहिनि उन्हनि खे ज़ब्त करण जे चकर में हिननि जा हथ इस्तेमालु पिया थियनि, इहा ख़बर क़ौम खे पवे। ऐं माण्हू इहे ॼाणी न त जिन जे पोयां असीं पंहिंजो अक़ीदो रखी करे जिन खे पूॼूं था, उहे मुर्शिद जेके आहिनि उहे सभई हू पाण में हिकु आहिनि। इहो असांजे मथां सिर्फ़ु रोज़ी रचायो वियो आहे। त ख़ुदा मां इहो ई चवां थो त इन वॾेरनि ऐं पीरनि खां पासो कयो, उन्हनि जे कंहिं बि ॻाल्हि ते कमिटमेंट न कयो, पंहिंजे ज़हनो शऊर रखो त इन्हनि जा बंगला हवेलियूं जेके आहिनि इन्हनि खे पाण ॾिसंदो त ॿुहार उन्हनि जे हथ में उते पाण पंहिंजे दरनि ते ॿुहारा पिया ॾींदा। असीं उन्हनि जे दर ते पियल आहियूं, असीं उन्हनि जे पेरनि में पियल आहियूं, इन जे करे ई दर पदर आहियूं। हाणे तव्हांजो छा चवणु, जॾहिं एफआईआर नथो थिए जेसीं ताईं तव्हांजो ई धरणो जारी रहंदो? ॾिसो, एफआईआर हिकु हिननि जे जुड़ियल कानून जे मुताबिक़ हिकिड़ो कागज़ जो पनो आहे। एफआईआर में का गोली आहे, को बारूद आहे, को बम आहे, माना छा हिकु रिकॉर्ड आहे। भई सरकारी पने ते असांजो रिकॉर्ड ते नालो रखियो वञे त फलाणे माण्हू असांजा एतिरो नुक़सानु कयो आहे, ॿियो कुझु बि कोन्हे एफआईआर में। एफआईआर में कंहिंखे फाई आई आहे छा? फाई हुननि खे उहो ई ॾियणो हूंदो आहे, एफआईआर जो हिकिड़ो बहानो आहे, ठीकु आहे। त एफआईआर न, असल शइ जेका आहे उनखे ॼाण जे लाइ त ही छो थियो, जॾहिं असीं छो वारे लफ़्ज़ खे पकड़ींदासीं त असीं असल वजह ते पहुचंदासीं। असल वजह त इहो तव्हां खां मालूम करणु चाहियां, तव्हां उते जा रहायशी आहियो, त असल वजह थियो छा? तव्हां इहो मसइलो उथियो पहिरीं किथां खां आहे? अदा ही असांखे खोड़ सारे तरीक़नि में, खोड़ सारे पॉलिसियुनि तहत असांखे पाण में वेढ़ाए कमज़ोर कराए उहे जायूं ख़ाली था कराइनि। असल वजह इहो ई आहे जो हुनजे हेठां गैस आहे। यार तव्हांखे हिन टाइम ताईं सांगड़वासियो अकुलु कोन आयो जो हितां खरबेर पंहिंजो गैस थो निकिरे ऐं ताईं छेणा पिया ॿार तव्हां न कॾहिं पंहिंजे मुर्शिद खां सवाल कयो, न पंहिंजे तक जे चूंडियल नुमाइंदे खां सवाल कयो आहे त असांजे धरती मां, असांजे घर मां, असांजे अबा ॾाॾा जिते रहिया आहिनि, असां सदियुनि खां जिते आबाद आहियूं, उतां हिकिड़ो वसाइल थो निकिरे, उहो मिले थो डायरेक्ट पंजाब खे, ऐं वागूं हिन जे हथ में आहिनि, कढी ही था ॾियनि हुननि खे, ऐं असीं छेणा पिया ॿारियूं छो? पर कॾहिं बि असां सवाल कोन्हे। मुर्शिद साईं हाज़ुर
जीअं तव्हां चवंदो असीं हुनखे वोट कंदासीं जीअं तव्हां चवंदो उते असीं एहतिजाज कंदासीं जिते तव्हां चवंदो उते असीं ईंदासीं जॾहिं जिते असीं आया आहियूं उते मुर्शिद अचनि हा न असां सॼी ज़िंदगी पंहिंजा ॿार बच्चा नंढा वॾा नस्ल दर नस्ल मुर्शिदनि जे पोयां हलियासीं न जॾहिं असीं वेठासीं मुतहद थी मुर्शिद आया कोन आया माहौल सर्च करण जे लाइ हिते जेका तपश हुई उनखे सर्च करण जे लाइ उनखे सर्च करण जे लाइ हू सर्च करे विया उन्हनि वरी अलॻि तरीक़े सां हुननि जूं सोचूं हुननि जी पॉलिसी हुननि जा जेके अॻु ईंदड़ वक़्त लाइ सोचूं जेके आहिनि न जिते पंहिंजी सोच खुटे थी न उतां खां 10 क़दम अॻिते हुनजी सोच शुरू थी थिए सो इन जे करे असांखे उहा शइ कॾहिं बि ॾिसण में कान्हे थी ऐं हीअ तव्हांखे ॿुधायां थो पोइ को दोस्त नाराज़ थिए त ॻाल्हि फ़िलहाल पंहिंजे दिलि में पकड़ हक़ीक़त कॾहिं बि कान लिखंदी हीअ कमिटमेंट थी चुको आहे हीअ वंगार वही आहे धरणे खे ख़तमु करण लाइ इंतज़ामिया जे मथां प्रेशर ठीकु आहे ॻाल्हि ॾिसो न हेॾी उभरे पई हेॾी मीडिया ते आवाज़ थियो आहे छाजे करे कारण पोइ पाण कोन था सोचियूं जेके मुर्शिदनि जे पेरनि में पियल न पाण कोन था सोचियूं ॿाहिरें लेवल ते आलमी दुनिया ते हू सोचीनि था असल वजह कारण उन्हनि शयुनि खे सर्च था कनि जेकॾहिं उन्हनि शयुनि खे सर्च करे ओसी ते अचनि त पोल पधरा था थियनि सो उन्हनि ते परदो रखण जे लाइ मुर्शिदनि जा हथ असांजे मथां वरी साॻिया ई इस्तेमालु थिया धरणे खे जेको आहे सो ख़तमु कयो पियो वञे आख़िरी रद्द अमल छा थींदो आख़िरी रद्द अमल इहो थींदो अॼु जुणे ॼमो आहे सुभाणे चांडिया मरंदा वरी ॿी का बिरादरी जा माण्हू मरंदा वरी ॿियनि जूं न्याणियूं ईअं दरपदर थींदियूं ईअं सिलसिलो हलंदो ईंदो